ये पहली पार्ट असां प्रीफिक्स पढ़ियो हाणे अचूं था ॿिए नंबर ते अचूं था सफिक्स सफिक्स अ वर्ड पार्ट which is at the end of any word ही वो हिकिड़ो पार्ट आहे या हिसो आहे जेको कंहिं लफ़्ज़ जे आख़िर में जेकॾहिं पाण पोयां लॻाईंदासीं त टू चेंज इट्स मीनिंग जेकॾहिं असांखे उनजे माना में रद्द बदल करणी आहे त असीं उनजे पोयां हिकिड़ो सफिक्स लॻाईंदासीं या प्रीफिक्स लॻाईंदासीं सचा न लफ़्ज़नि लाइ असांखे प्रीफिक्स या सफिक्स जी ज़रूरत पवे थी प्रीफिक्स में माना अलॻि थी वञे थी ऐं सफिक्स में उन वर्ड जी माना अलॻि थी वञे थी हिकिड़ो पाण लफ़्ज़ खणूं था ब्यूटी हाँ ब्यूटी उन्हें जा पोयां पाण जेको लॻायूं था त छा थी वियो ब्यूटीफुल नवरत पाण खे मिली वियो ईस्ट ERN Tanteo Eastern use this Tanteo use this हाँ अहिड़े क़िस्म जा ॾिसो हिन लफ़्ज़ जी अलॻि अलॻि माना आहे जेकॾहिं पाण हिन में सफिक्स लॻायूं था त उनजी न्यू माना ई नई ठही थी वञे त असांखे माना में चेंजिंग कंदा असांखे सफिक्स या प्रीफिक्स लॻाइणो आहे इहो असां जेके वीडियो तव्हां खे पहुचनि था हिन खे जेके तव्हांखे पसंदि अचनि त लाइक करियो कमेंट्स करियो सब्सक्राइब करियो जीअं तव्हां लाइ नई वीडियोज़ असीं तयारु करे सघूं